सूरह साद रुकू नंबर 3। ऐं आसमान ऐं ज़मीन खे ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे सो अजायो न बणायोसूं। इहो काफ़िरनि जो गुमान आहे, तंहिं करे काफ़िरनि लाइ बाहि जे अज़ाब जी ख़बर आहे, ख़राबी आहे। जिनी मां नांदो ऐं चङा कम कया, तिन खे ज़मीन में फ़साद विझण वारनि जे बराबरि कंदासूं छा, या परहेज़गारनि खे बुछड़नि वांगुरु कंदासूं छा। ही क़ुरान बरकत वारो किताब आहे जो उन खे तो ॾांहुं नाज़िल कयोसूं त माण्हू उन जी आयतुनि में ध्यानु कनि ऐं अकुल वारा नसीहत वठनि। ऐं दाऊद खे सुलेमान नाले पुटु अता कयोसूं। सुलेमान चङो बानू हो, बेशक उहो ख़ुदा ॾांहुं वरण वारो हो। यादि कर जॾहिं पोयाड़ीअ जो तिखा घोड़ा वटसि पेश कया विया, पोइ चयाईं त बेशक मूं पंहिंजे पालणहार जे यादि करण खां भुली हिननि घोड़नि जे माल जे प्यार खे वधीक दोस्त रखियो। तां जो सिज ओट जे पुठियां लिको ऐं विची निमाज़ क़ज़ा थी। चयाईं त हिननि घोड़नि खे मूं वटि मोटाए आणियो। पोइ घोड़नि जे ॼंघुनि ऐं कंधनि ते ज़बह जो हथु लाइणु शुरू कयाईं ऐं बेशक सुलेमान खे परखियोसूं ऐं संदसि तख़्त ते हिकु धड़ उछलियोसूं। वरी ख़ुदा ॾांहुं मोटियो, चयाईं त ए मुंहिंजा पालणहार, मूंखे बख़्श ऐं मूंखे अहिड़ी बादशाही अता कर जो मूंखां पोइ कंहिंखे बि न जुॻाए। बेशक तूं ई बख़्शणहार आहीं। पोइ वाह खे संदसि ताबे कयोसूं। जिते पहुचणु घुरंदो हो तिते आराम सां संदसि हुक्म सां हलंदी हुई, ऐं देवनि खे संदसि ताबे कयोसूं जो हर हिकु इमारतूं अॾींदड़ ऐं दरियाउ टुॿंदड़ हो। ऐं ॿिया देव ज़ंजीरनि में जकड़ियल ताबे कयासूं। चयोसूं त हीअ असांजो अहसान आहे। पोइ अहसान कर, यार खे छॾ जीअं तोखे वणे त तो ते हिसाब न आहे, ऐं बेशक उन खे असां वटि मर्तबो ऐं चङो मोटण जो हंधु आहे।